जी नाज़रीन, करमपुर मावा सां बाहि वाक़े जी अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर बगन खान लाड़ो भरिसां बिजली जी तारुनि मां चिणग उथण सबबि ॻोठाणे जमानदार अब्दुल गफ़ूर जाफ़री जे घर खे बाहि वकोड़े वई। बाहि सबबि घर जो समूरो अलो तलो सड़ी रख थी वियो आहे। जी नाज़रीन, करमपुर मावा सां बाहि वाक़े जी अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर बगन खान लाड़ो भरिसां बिजली जी तारुनि मां चिणग उथण सबबि ॻोठाणे जमानदार हाजी अब्दुल गफ़ूर जाफ़री के घर के बाहि वकोड़े वही। बाहि सबबि घर जो समूरो सामान सड़ी रख थी वियो। इतला बावजूद तंगवाणी फायर ब्रिगेड अमलो बाहि विसाइण वाक़े वारे हंधि न पहुतो, जॾहिं त ॻोठाणनि पारां बाहि विसाइण जूं कोशिशूं जारी आहिनि। बाहि वाक़े सबबि ॿारनि ऐं औरतुनि में दाहूं, कीहाट ऐं भाॼ पइजी वई। जी नाज़रीन, करमपुर मां असां बाहि वाक़े जी अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर बगन खान लाड़ो भरिसां ॻोठाणे जमानदार हाजी अब्दुल गफ़ूर जाफ़री के घर के बिजली जे तारुनि मां चिणग उथण सबबि बाहि वकोड़े वई आहे। बाहि सबबि घर जो समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।